पंजनि शख़्सनि ते जन्नत आशिक़ हूंदी। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो त जन्नत पंज माण्हू अहिड़ा आहिनि जिन ते आशिक़ हूंदी। उहे कहिड़ा माण्हू, उन्हनि जी वज़ाहत। पहिरीं उहे माण्हू जेके क़ुरान पाक जी तिलावत करण वारा हूंदा। नंबर 2, ज़बान खे फिज़ूल ऐं बुछड़ियुनि ॻाल्हियुनि खां रोकण वारा। नंबर 3, बुखियुनि खे खाधो खाराइण वारा। नंबर 4, उघाड़नि खे कपिड़ो पाराए संदन बदन ते ढकण वारा, यानी उघाड़नि खे पंहिंजे जिस्म ते कपिड़ो पाराइण वारा। नंबर 5, ख़ुदा पाक जी प्यारे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते घणो दुरूद पढ़ण वारा। इन्हनि पंजनि माण्हुनि ते जन्नत मुश्ताक़ थींदी, आशिक़ थींदी। हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाहु ताला अन्हु फरमायो त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन ते सलात सबूरी पढ़णु गुनाहनि खे अहिड़ी तरह ख़त्म करे छॾे थी जहिड़ी तरह थधो पाणी भड़कंदड़ बाहि खे। हिकिड़ी बाहि भड़कंदड़ ॿरे पई त हुन ते थधो पाणी विधाईंदा त बाहि ख़त्म थी वेंदी, बंदि थी वेंदी। ते सलात जो बि इहो रुतबो आहे। सलात बि पढ़ण सां गुनाह ईअं ख़त्म थी वेंदा। दारुल मुख़्तार में असफ़हानी रहमतुल्लाह अलैहि रवायत थो करे तो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमाया तो जेकॾहिं को शख़्स मूं ते हिकु दफ़ो महबत सां दुरूद शरीफ़ पढ़े ऐं अल्लाह पाक उनखे क़बूल फरमाए त उन शख़्स जा 80 सालनि जा गुनाह ख़ुदा माफ़ करे छॾे थो। दलाल ख़ैरात जो जेको दुरूद शरीफ़ जो जामी किताब आहे उन में लिखियलु आहे त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन फरमायो त जंहिं शख़्स को किताब लिखियो ऐं उन में दुरूद शरीफ़ लिखी छॾियो त जेसि ताईं उन किताब में मुंहिंजो नालो रहंदो ख़ुदा जा मलाइक उन माण्हू ते दुरूद मोकिलण में मशगूल रहंदा ऐं उन जी मग़फ़िरत ऐं बख़्शिश लाइ दुआऊं घुरंदा। वाख़िर दावाना।